हेलो अदा अस्सलाम वालेकुम सिंध वासियो पाकिस्तान वासियो सभिनी खे ॾेखारियां असां वटि बर्फ़बारी थी आहे। ॾिसो मशीनियूं जेके आहिनि से बर्फ़ खे लिकिन थी पियूं ऐं जेको आहे सो असांजे हिन में मुल्क में बर्फ़बारी थी वई आहे ऐं तमामु मौसम जेको आहे सा कोल्ड थी वई आहे ऐं बहितरीनु थधी, छो जो हितां वारा माण्हू जेके आहिनि से पसंदि कंदा आहिनि त असां वटि जेको आहे सो बर्फ़ हुजे। पर जेको आहे सो हे जेको आहे होटल आहे हितां जो ऐं जेको आहे असांजो ही सेंटर बि आहे जिते जेको आहे सो असांजूं हर शयूं जेके आहिनि से मिलंदियूं कंदियूं आहिनि ऐं हितां जो जेको आहे हे कल्चर ऐं टूरिज़म सेंटर आहे फ्री तीज कल्चर ऐं टूरिज़म सेंटर जंहिंखे बिब्लियोटेक बि चवंदा आहिनि ऐं ही सेंटर आहे जेको आहे सो माण्हू अचनि वञनि था ऐं जेको आहे सो पंहिंजो ॾेखारनि था, घुमनि था, कनि था, वञनि था पंहिंजो जेको आहे ख़रीदारी करण जे लाइ। ऐं ही बर्फ़बारी थी रही आहे ऐं तमामु बहितर मौसम लॻी रही आहे ऐं असां जेको आहे सो हिन में बर्फ़ में जेको आहे सो सावा थी विया आहियूं सम्झो त ऐं हर को पंहिंजे कमकारनि में लॻो बि पियो आहे, कंहिंखे बि का रुकावट कान्हे का, जेको आहे सो दुकान खुलिया पिया आहिनि ऐं माण्हू जेको आहे सो अचनि वञनि था। ऐं ॾिसो हे सेंटर असांजो जेको आहे ऐं हिते जेके आहिनि से दुकान आहिनि ऐं तव्हांखे जेको आहे सो हिते हर शइ हाणे ॾिसो केतिरी बर्फ़ पए थी पई ऐं माण्हुनि खे जेको आहे सो ड्रेसियूं पियूं आहिनि उहे उन जे मुताबिक़ ऐं हे जेको आहे सो हमरा बि बीठा आहिनि। हे जेको आहे सो बर्फ़बारी हली रही आहे, मुंहिंजा हथ बि ठरी विया आहिनि ऐं छो जो हिकिड़ो हथु हैंड ग्लोव हिन में आहे, हे जेको आहे उन वारो ख़ाली आहे, तंहिंजे करे मां जल्दीअ में बंदि बि कंदुसि। इहो एॾी जेको आहे हे असांजे शहर में जेको आहे सो डिस्प्ले सेंटर आहे जिते बि कोई माण्हू नोटिस बोर्ड आहिनि सम्झो त नोटिस हणी वेंदा आहिनि ऐं जे बि का बि जेका आहे सा हूंदी आहे इवेंट वग़ैरह त हे जेको आहे सो हिन ते हणंदा आहिनि। अहिड़ी तरह सां हीउ जेको आहे सो ॾिसो तव्हांखे बहितरीनु लॻंदो ऐं हीउ जेको आहे सो वी आर अप्सलोसुंड इहो लिखियो पियो आहे। इहो असांजो अप्सलोसुंड जेको आहे शहरु आहे, इहो समुंड ते जेको आहे सो आहे, तंहिंजे करे मां तव्हांखे ज़ूम करे ॾेखारियां। ॿुधव साईं त हे जेको आहे सॼो सिटी आहे ऐं हाणे त जेको आहे सो थधि थींदी थी वञे ऐं जेको आहे सो हे तव्हांखे असांजो शहरु जेको आहे सो नज़र थो अचे ऐं मां बि नज़र थो अचां तव्हांखे जेको आहे सो हे ॾेखारियां। ऐं ॾिसो त जेको आहे सो सफ़ाई केॾी लॻी पई आहे, हर को पंहिंजे जेको आहे सो हिसाब सां वञे थो पियो ऐं जेको आहे तव्हांखे मां अॻिते हलो त जेको आहे सो ॾेखारियां त जेको आहे मार्केट में कीअं माण्हू वञनि था पिया ऐं अंदरि एक्चुअली मां बि हेॾे हिन में आयुमि मार्केट में, चयुमि त जेको आहे सो ख़रीदारी करे अचां, वरी मां चयुमि त हाणे तव्हांखे बि स्वीडन घुमायां बिना पैसनि जे। हे ॾिसो जेको आहे सो हीअ असांजो समुंड आहे जिते जेको आहे सो हीअ फोटू हुनजो समुंड लॻायो, माण्हू हर को जेको आहे सो इंजॉय करे रहियो आहे बर्फ़ खे। एक्चुअली शायदि ही लाइक कंदा आहिनि त असांजे मुल्क में बर्फ़बारी थिए जे पाणी इलाही थिए, तंहिंजे करे जेको आहे सो हिन खे पसंदि कंदा आहिनि। हीअ जेको आहे ॾिसो ऐं हे ॾिसो त जेको आहे पुराणो माण्हू जेको आहे हुन में
गाॾीअ मां लथो ऐं हे शेना हे Alt bro? Yes, bro. Bara kalt und ruhig. Ah, kalt. Kalt, Kalt. Hey, mycket kalt.